ख़बर शामिल कनासी हैदराबाद का हद दखलन खिलाफ ऑपरेशन हुआ है। 15 घर ड्राहे पट के आविया मज़ामत एक जड़ो गिरफ्तार। लतीफ़ाबाद यूनिट नंबर 11 में गैर कानूनी अडावतुनि खिलाफ वॾो ऑपरेशन कयो वियो। कार्रवाई दौरान 15 खां वधीक पका घर ऐं केतिराई कच्चा घर डाहे पट कया विया। गैर कानूनी अडावतुनि खे डाहण दौरान हिकु रहवासी मुज़ाहिमत करण ते गिरफ़्तार कयो वियो। कुझु बाअसर सरकारी ज़मीन फ्रॉड ज़रिए साधन माण्हुनि खे विकिणी रहिया आहिनि। डीसी हैदराबाद जो इहो चवणु आहे सर्वे नंबर 168 जी सरकारी ज़मीन ते कच्चा ऐं पका घर तामीर कया विया हुआ। डीसी हैदराबाद जो चवणु आहे। अपडेट कनासी हैदराबाद का हद दखलन खिलाफ ऑपरेशन कयो वियो आहे। 15 घर ड्राहे पट के आविया जॾहिं त मज़ामत एक जड़ो गिरफ़्तार थियो आहे। लतीफ़ाबाद यूनिट नंबर 11 में गैर कानूनी अडावतुनि खिलाफ वॾो ऑपरेशन कयो वियो। कार्रवाई दौरान 15 खां वधीक पका घर ऐं केतिराई कच्चा घर ड्राहे पट कया विया। गैर कानूनी अडावतुनि खे ड्राहण दौरान हिकु रहवासी मज़ामत करण ते गिरफ़्तार कियो वियो। कुझु बाअसर सरकारी ज़मीन फ्रॉड ज़रिए साधन माण्हुनि खे विकिणे रहिया हुआ। डीसी हैदराबाद जो अहिड़ो चवणु आहे जॾहिं त सर्वे नंबर 168 जी सरकारी ज़मीन ते कच्चा ऐं पका घर तामीर किया विया। तफ़सील मालूम कंदासीं साकिब कुबर खां। जी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि इन हवाले सां? जी बिल्कुल मामा खे ॿुधंदा त सरकारी ज़मीन वागुज़ार कराइण जे लाइ लतीफ़ाबाद यूनिट नंबर 11 में अॼु गैर कानूनी अदावतुनि जे ख़िलाफ़ जेको आहे वॾो ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। जंहिंमें जेका गैर कानूनी जेके बि अदावतूं उनखे ड्राथो वियो आहे, पर उन ड्राइण जे दौरान हिकु रहवासी पंहिंजे मज़ामत कई, जंहिंखे पुलिस जेको आहे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो आहे। इन खां अलावा तव्हां ॿुधायो त दौरान कार्रवाई जेके 15 खां वधीक पका घर ऐं केतिरा ई कचा घर जेके आहिनि गैर तामीर हुआ या जेके ठहियल हुआ उनखे ड्राहे इंतज़ामिया जेको आहे पट करे छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर हैदराबाद ज़ैनुल आबिदीन मेमून जो चवणु आहे त कुझु बाअसर माण्हू जेके आहिनि उहे सरकारी ज़मीनुनि ते फ्रॉड जे ज़रिए जेके आहिनि उहे सादा माण्हू ग़रीब जेके आहिनि उन्हनि खे उहे विकिणनि था। हिन चयो त जेको सर्वे नंबर 168 आहे उन सरकारी ज़मीन ते कच्चा घर ऐं पका घर जे तामीर कया विया हुआ उहे गैर कानूनी घर हुआ जेके असांजो ड्राहे पट करे छॾिया आहिनि। डिप्टी कमिश्नर हैदराबाद जो वधीक चवणु आहे त सरकारी ज़मीन वागुज़ार करे वरिती आहे असां, ऐं हिन में जेके बि मुलविस जेके बाअसर माण्हू हूंदा उनजे ख़िलाफ़ असां कार्रवाई अमल में आंदासीं। ऐं हिन जो वधीक चवणु आहे त जिते बि हैदराबाद शहर जे अंदरि कंहिं बि सरकारी ज़मीन ते अगरि गैर कानूनी के घर ठहियल हूंदा त उन्हनि जे ख़िलाफ़ इहा कार्रवाई जारी रहंदी। जी महिरबानी अवां जी साकिब अपडेट करण लाइ।